इलाइक़ी मच्छर कॉलोनी में ॿिनि सिंधी नौजवाननि खे बेदर्दीअ सां क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। मलीर में क़ौमी अवामी तहरीक जे मरकज़ी अॻवाननि मनान शेख मज़हर राहू जे ॿियनि प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो। हैदराबाद में भी वकीलनि समेत मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जे कारकुननि प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी। लाड़काणे में सिंधी पौरे संघ जे कारकुननि सिराज कल्होड़े, उस्ताद ख़ालिद जांडे, ग़ुलाम हुसैन कटपर, मोहम्मद हाशिम मक़ौल ऐं ख़ालिद कल्होड़े जी अॻवानी में प्रेस क्लब वारो एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मीरपुर ख़ास में जीएस सिंध महाज़ पारां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो, जिते अॻवाननि नारेबाज़ी कई। नौशर फ़िरोज़ में अवामी तहरीक जे कारकुननि हुसैन सुमरे, सरवर सिंधी, लतीफ़ भट्टीअ जी अॻवानी में मेहरान चौक खां प्रेस क्लब ताईं एहतिजाजी रैली कढी वई। मिठीअ में सिविल सोसाइटीअ जे कारकुननि राहुल देव, राकेश कुमार ऐं ज़काउल्ला नोहड़ो जी अॻवानीअ में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। उमरकोट में जसकम कारकुननि फैसल हिंगोर जे सवाई मल, मकेश बजीर ऐं अब्दुल रज़ाक जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। ख़ैरपुर में वकील शबीर जमाली ऐं फयाज़ खमीसानी जी अॻवानी में एहतिजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। शदादकोट में SUP जसकम कारकुननि अलहदाद खुश्क, फयाज़ मीरजत, आगा कालानी ऐं सदर कुरैशी जी अॻवानी में एहतिजाज कयो वियो। नसीराबाद में सिंध तरक्की पसंद पार्टी जे कारकुन मच्छर कॉलोनी वाक़े ख़िलाफ़ रोडनि ते निकिरी आया। मीरपुर माथेले में जसकम कारकुननि रमज़ान कलवड़ ऐं वहीद सिंधीअ जी अॻवानी में DHQ प्रेस क्लब खां घंटा घर चौक ताईं एहतिजाजी रैली कढी जवाबदारनि जी गिरफ़्तारी जो मुतालबो कयो। शिकारपुर में क़ौमी अवामी तहरीक GS सिंध महाज़ पारां गरा रेड चौक खां लखीदर चौक ताईं रैली कढी नारेबाज़ी कई वई। मेहरापुर में GS सिंध महाज़ पारां कराची जी मच्छर कॉलोनी में बेगुनाह सिंधी मुलाज़िमनि खे क़त्ल करण वारे वाक़े मामले ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। वारा में PP शहीद भुट्टो जे अॻवान इनायत उमरानी जी गिरफ़्तारी ऐं कराचीअ में मच्छर कॉलोनी में ॿिनि सिंधी मुलाज़िमनि खे क़त्ल करण वारे वाक़े ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। दौड़, बांदी, कुंडरी, मातली, फैज़गंज, ठरी मीरवा, लखी गुलाम शाह, गढ़ी हसन, कढण मीरपुर साकरे, नवाब अली मोहम्मद, कढण, फुलजी स्टेशन, शाहपुर जानिया, मेहरापुर, नूरियाबाद, जमाल शाह समेत ॿियनि शहरनि में पिणु एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया। एहतिजाज कंदड़नि सिंध सरकार खां मुतालबो कयो त वाक़े में मुलविस समूरनि जवाबदारनि खे बिना देर गिरफ़्तार करे इबरतनाक सज़ा ॾिनी वञे त जीअं अॻिते को अहिड़ो वाक़ियो न थी सघे।